इस्लाम जो बुनियाद पंजन शयुनि ते आहे। पहिरीं पहिरीं शइ आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन खां बाद में नबी पाक फरमाइनि था इस्लाम जी बुनियादी शइ आहे नमाज। टे नंबर ते इस्लाम जो बुनियाद जंहिं शइ जे मथां रखियल आहे उहो आहे ज़कात मालदार ते। चौथे नंबर ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रमज़ान शरीफ जा रोज़ा। ऐं पंजे नंबर ते मालदार जे मथां अल्लाह ताला हज फर्ज़ फरमायो आहे। अवां ॾिसंदव त इहे पंज ई शयूं जेके इस्लाम जो बुनियादी रुकन आहिनि उन मज़ा रोज़ो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्लमाननि जे मथां फर्ज़ कयो आहे। पर रोज़े में शर्त इहो आहे त रोज़ेदार तंदुरुस्त हुजे, बीमार थे रोज़ो रखण जी मोहलत आहे, माफ़ी आहे, एतिरा ॾिहाड़ा जेसीं ताईं हू चङो भलो थिए। सिहत खां बाद ओतिरा रोज़ा हुनखे वरी क़ज़ा करणा। पर जेकॾहिं सफ़र में आहे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू ने के इख्तियार ॾिनो आहे त जेकॾहिं सफ़र में तोखे तकलीफ़ थिए थी, सफ़र जेतिरे मुफ़ासिले ते वञी थो, उन दौरान जेकॾहिं तूं रोज़ो क़ज़ा करी त उहे वरी बाद में ईद खां पोइ ओतिरा रोज़ा क़ज़ा कर। वइन तसूमू खैरुल लकुम। पर जेकॾहिं सफ़र जी हालत में बि अवां रोज़ो रखो त भलो थियो। रुख़सत आहे अल्लाह ताला जे तरफ़ खां। बीमार माण्हू अहिड़ो बीमार आहे जो हुनजे सिहत जो आसरो ई कोन्हे। के अहिड़ा मूज़ी मर्ज़ हूंदा आहिनि जंहिंमें माण्हू मुब्तला थींदो आहे ऐं उन खां वरी हुनखे सिहत तंदुरुस्ती मिलण ज़ाहिरी तरह बहाल नज़र ईंदी आहे। या वरी वॾी उमिरि जो आहे, एतिरी वॾी उमिरि जो माण्हू आहे जो हुन में रोज़े रखण जी, जवानी अचण जी, दुबारो सिहत अचण जी तौफ़ीक़ कान्हे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू उन जे लाइ हिकिड़ो कानून मुक़रर फरमायो आहे। रोज़ो इन हालत में बि माफ़ न आहे छो त इस्लाम जो बुनियादी रुकन। दाइमुल मरीज़ या शेख फानी यानी हमेशा हमेशा मर्ज़ में मुब्तला थियण वारो ऐं जेको सॼी ज़िंदगी मर्ज़ में मुब्तला आहे, या ॿिए नंबर में वरी जेको तमामु झूर पोड़ो आहे, इहे ॿई रोज़ो नथा रखी सघनि त अल्लाह ताला उन्हनि जे मथां वरी फिदियो रखियो आहे त तव्हां रोज़े जो एवज़ो मुआवज़ो पैसनि जे सूरत में, अन्न जे सूरत में, खजीअ जे सूरत में, नक़द जे सूरत में अवां मिस्कीननि ग़रीबनि खे ओतिरो ॾियो जेतिरो फितरानो ॾिनो वेंदो आहे। हर मुस्लमान जे मथां साहिब इस्तिताअत जे मथां रमज़ान शरीफ में रमज़ान जे रोज़नि जे लाइ फितरानो ॾियणो पवंदो आहे। उहो फितरानो सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात कणक जा 2.25 किला या उन जी क़ीमत मुक़रर फरमाई आहे त हर मुस्लमान ॼमण वारे ॿार खां वठी करे पोड़े ताईं जेतिरा बि घर जा भाती हूंदा 2.25 किलनि जे हिसाब सां उनखे फितरानो अदा करणो आहे। ऐं उहो मिस्कीन ग़रीब जो हक़ आहे। जीअं अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थी त रमज़ान गुज़रण खां पोइ तूं ईद करी त तुंहिंजे पाड़ेसी मुस्लमान खे ख़ुदा ताला ईद नसीब फरमाए। ये रमज़ान शरीफ जूं ॻाल्हियूं ख़ासि तरह सां क़ाबिले गौर ऐं ध्यान में रखण जहिड़ियूं आहिनि। असां मुस्लमान चवंदा आहियूं बसि मिड़ई रोज़ो अदा टाइम मिलियो त रखंदासीं त खयो ख़ैर आहे। जीअं अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो नमाज़ फर्ज़ कई आहे, ईअं रोज़ो बि फर्ज़ फरमायो आहे। नमाज़ जो मुनकर कतई काफ़िर आहे। अहिड़े तरीक़े सां माज़ अल्लाह ख़ुदा पनाह ॾे रोज़े जो इनकारी बि कतई काफ़िर आहे। जेकॾहिं कोई चवे त छा आहे रोज़ो, कॾहिं कॾहिं माण्हू भोगन में, मस्करी में, मज़ाक में चई वेहंदा आहिनि अबा अञा अन्न असांजे घर में आहे। एतिरे चवण सां हो इस्लाम जे दायरे खां निकिरी थो वञे, ज़ाल हुन ते हराम थी थी वञे। जेको हुन जे ज़ाल सां हुन जो निकाह थियल आहे, टुटी थो वञे ऐं माज़ अल्लाह उन खां पोइ जेसीं ताईं वरी दुबारो कलमो नथो भरे, ईमान जूं सूरतूं नथो पढ़े, इस्लाम में दाख़िल नथो थिए ऐं वरी घरवारी सां दुबारो निकाह नथो करे, तेसीं ताईं माई हुन खे हलाल कान थी। अवां सोचो त केतिरी रोज़े जी अहमियत आहे। असां भोगन में पंहिंजो घर सारे वेहंदा आहियूं, ईमान जलाए वेहंदा आहियूं। कचहरी में चवंदा आहियूं मिड़ई भोग था कयूं पिया। माण्हू चवंदा बसि एतिरे चवण सां ईमान वियो। अदा जेकॾहिं गैर मुस्लिम इस्लाम में दाख़िल थिए
वो केतरे बार खण खां पोइ मुस्लमान थींदो छा मस्जिद खड़ा बस मथे ते को माण्हू खण रखो बस न या वरी हुन जे मथां को कणक जी बोरी न ॾिबी न काफर जे घर ॼाओ आहे काफर जो बच्चो आहे पर वो इस्लाम में चढ़ चवे आ चाहे तो रुगो एतिरो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह त सालन जो कुफर खत्म थी तो वने हो अल्लाह जे महबूब जे उम्मत में शामिल थी तो वने ॾिसो त माना सॼी ज़िंदगी ॼाओ निपलो वॾो थियो पलियो पोसियो खानदानी काफर आहे रुगो हिकिड़े अखर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण सां मुस्लमान थियो जहन्नम खां बची वियो जन्नती बणजी न बार खयई न मस्जिद खड़ाई सेस न हुन जे मथा को वज़न आयो ये कलमा हा लफ्ज़ इनके कुफ्र खां कढी इस्लाम में आंदो आ त अदा एड़े तरीके सां वरी ये सादा कुफ्र जा कलमा हुंदा हल बाज़ अल्लाह शल अल्लाह पनाह दे जो कहे मुस्लमान के ईमान खां इस्लाम खां कढी वरी कुफ्र ने वठी वे ताजे करे सोचे ॻाल्हाईंदा कयो समझी ॻाल्हाईंदा कयो इस्लाम ते दीन ते कंहिं शरई मसइले ते महबूब मोहम्मद करीम जे सुन्नतुनि ते फराइज़नि ते वाजिबात ते को कई ठठोल वारी ॻाल्हि या हो गई खिल वारी ॻाल्हि न कंदा कयो मता कजो ईमान ख़त्म थी वञे अबा जेकॾहिं 5000 मण कपह जा पिया हुजनि 5000 किरोड़नि जी क़ीमत आहे ऐं उनखे भोगन में तीली लॻाइजे त सड़ंदी या बचंदी छो भोग जो कयो पे भोग में न सड़े न आबा एतरी लखन जी मिल्कियत भोगन में छो थी सड़े मुजादा भोगन में भी सड़ी सके थी जाई पाई भी सड़ी सके थी त इस्लाम भी ये आ जेकॾहिं इस्लाम खे ॾिसो त पहाड़नि खां वधीक मज़बूत आ आसमान ज़मीन खां वॾो आ अल्लाह ताला जल जलालु मन वालो जी अज़ीम नेमत आ एड़ी भी का नेमत आहे कान मज़बूत भी वॾो आ पर वरी नरम ऐं नफीस ऐं नाज़ुक भी एतिरो आ जो मामूली मज़ाक सां मामूली भोग करण सां ठठोल करण सां इस्लाम इंसान खां मोकिलाए वेंदो आ ईमान जे दायरे खां माण्हू उतरी वेंदो आहे शल अल्लाह महबूब जे उम्मत खे गुनाहनि खां बचाए चल कुफ्र खां बचाए दुरूद पढ़ त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि वरी ॿियो दफ़ो दुरूद पढ़ हबीब करीम ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हबीब करीम जी ज़ात बरकात जो इरशाद गिरामिया पाण फरमाइनि था रमज़ान शरीफ जे फज़ीलत में त जन्नत के अल्लाह ताला जी ज़ात बरकात दरवाज़ा रखिया हर हिक दरवाज़े जे मथां अल्लाह पाक जो नालो रखियो आहे हबीब जी ज़ात बरकात फरमाइनि था हिकिड़ो दरवाज़ो आहे जन्नत जो जंहिंजो नालो आहे रैयान उन जो नालो रैयान हबीबन करीमन जी ज़ात बरकात इरशाद फरमाइनि था उहो दरवाज़ो जंहिंजो नालो रैयान वो खास मखसूस आ जेको क़यामत जे ॾियारे रोज़ेदारनि जे लाइ खुलंदो उन दरवाज़े जे मथां अल्लाह जा मलाइक बि सॾ कंदा ओ रोज़ेदारो जेके रोज़े रखण वारा आहियो अव्हां जे लाइ अल्लाह ताला ही दरवाज़ो मुक़रर कयो आहे हिन दरवाज़े मां वञो हबीबन जी ज़ात का सहाबा कराम पुछनि था या रसूल अल्लाह उन रैयान दरवाज़े में ख़ुसूसियत कहिड़ी आहे हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया ॿियनि माण्हुनि खे जन्नत में वञण खां बाद हिसाब किताब थियण खां बाद सारे मामले खां फारिग थियण खां बाद ख़ुदा ताला जन्नत में दीदार कराईंदो आहे रोज़ोदार जंहिं बि जन्नत जे दरवाज़े मां वेंदो आहे दाख़िल थियण सां हुनखे ख़ुदा पंहिंजो दीदार कराईंदो आहे ॿियनि जे लाइ इंतज़ार आहे जन्नत में वञो उन खां पोइ जॾहिं ख़ुदा ताला फ़ैसिले खां फारिग थिए सॼे जहान खे जन्नती जन्नत ॾे मोकिले दोज़खी दोज़ख ॾे मोकिले सज़ाऊं जज़ाऊं सभु थी मामिलो तय थी वञे हाणे ख़ुदा ताला आख़िर में पंहिंजनि ॿारनि खे दीदार सां मुशर्रफ कंदो अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए यौम वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा
क़यामत जो ॾिहाड़ो जमल थींदो माण्हू जमल जन्नत में वेंदा अल्लाह ताला जी ज़ात ताबरकात पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो दीदार कराईंदो ॿारनि जूं अखियूं पंहिंजे रब जो बेमिसाल दीदार कंदियूं ऐं दीदार बि कंदियूं ऐं हुननि जा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु पिया महकंदा रब जो जमल दीदार थींदो पर इहो थींदो देर में बाद में ऐं रैयान दरवाज़े खां रोज़ेदार जमल दाख़िल थींदो दरवाज़े जे दाख़िल थींदे ई हुनखे ख़ुदा ताला जो दीदार नसीब थी वेंदो अवा अंदाज़ो लॻायो त रोज़े खे ख़ुदा ताला केॾो शरफ़ नसीब फरमायो केॾी हुनजी फज़ीलत आहे मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था पिया इंसान बुखियो हूंदो आहे इंसान उञारो हूंदो आहे सुबुह खां शाम ताईं अल्लाह जे अमर में खाइण पीअण खां रोकियो पियो हूंदो आहे पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे मथां कंट्रोल कयो वेठो हूंदो आहे पोइ उन खाइण ऐं पीअण बंदि हुजण जे करे हुनजे वात में बूइ थी पवंदी आहे बूइ समझो था नथो खाए सॼो ॾींहुं बंदि लॻो पियो आहे पाणी कोन थो वञे अंदरि पेट में खाधो नथो वञे सॼे ॾींहुं बंदि हुजण जे करे हुनजे वात में थोरी बूइ थिए हालांकि हा वात जी बदबू इंसान खे पाण खे बि न वणंदी पर मुंहिंजो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था रब ताला फरमाईंदो आहे रोज़ेदार जे वात जी खुशबू मां अल्लाह पाक खे मुश्क ऐं अंबर खां बि वधीक प्यारी हूंदी आहे रोज़ेदार जेको वात में हुनखे बुख उञ जे करे बूइ पैदा थी पवे उहा रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो मूंखे हुनजे मुश्क ऐं अंबर दुनिया में तव्हां इस्तेमाल कयो उन खां बि मां अल्लाह खे वधीक प्यारी आहे हिते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि रहिजी वई उहा तोखे ॿुधायां दुरूद पढ़ मुंहिंजे मदीने वारे साईं ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ ॻाल्हि शान जी आहे ॻाल्हि मान जी आहे ॻाल्हि फज़ीलत जी आहे मौज़ूअ सां ताल्लुक़ नथी रखे पर ॻाल्हि विच ते आई आहे ॿुधाए छॾियां अर्ज़ कुम त जन्नत जा दरवाज़ा हर दरवाज़े जो नालो आहे हिकिड़े दरवाज़े जो नालो रैयान आहे कहिड़े तरीक़े सां ॿियनि दरवाज़नि जा नाला किथां रोज़ेदार पियो वेंदो किथां नमाज़ी पियो वेंदो किथां हाजी पियो वेंदो किथां ज़कात वारो पियो वेंदो किथां ख़ैरत वारो पियो वेंदो किथां तहज्जुद गुज़ार पियो वेंदो किथां क़ुरान जो कारी पियो वेंदो किथां आलिम पियो दाख़िल थींदो किथां कहिड़ो पियो माण्हू मुख़्तलिफ़ नेकिन वारा उन्ही दरवाज़े खां पिया दाख़िल थींदा रैयान दरवाज़े मां रोज़ेदार वेंदा सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह जन्नत में इहे मुख़्तलिफ़ दरवाज़ा भला को अहिड़ो बि तुंहिंजे उम्मत में भागन भरियो आहे जो हर दरवाज़े खां उनखे सॾु थिए समझो था कोन समझ ॻाल्हि सवली आहे त बाबा नमाज़ वारे दर खां नमाज़ी ज़कात वारे दर खां ज़कात वारो मुजाहिद जिहाद वारे दरवाज़े खां तहज्जुद गुज़ार तहज्जुद वारे दरवाज़े खां रातनि जो रोअण जागण वारो उन्ही दरवाज़े खां रोज़ेदार रोज़े वारे दर खां क़ुरान जे तिलावत वारो क़ुरान वारे दरवाज़े खां हर दरवाज़ो हर इबादत लाइ मुक़रर आहे उतां सभु को पंहिंजे पंहिंजे वित आहार पंहिंजे इबादत आहार उतां पियो लंघंदो असहाबनि पुछो साईं को अहिड़ो बि हूंदो जो हर दरवाज़े ते हुनखे सॾु थींदो त हे न हुआ सरकार फरमाइनि था हाओ या रसूल अल्लाह हो केरा मुस्तफा फरमाए तो मुझो अबू बकर सिद्दीक अल्लाह या रसूल अल्लाह हक चार यार मुझा प्यारा भाउ तफसीर कबीर वारे अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे सैयदना अब्दुल्लाह बिन उमर सब चो रज़ी अल्लाह ताला हज़रत उमर जो पुटरा नबी करीम जो सहाबिया महबूब जी दरबार में वेठो आहे उहो रिवायत थो करे त मां हिते दिहाड़े रसूलुल्लाह जे दरगाह में वयुसि वेठो हुउसि मुंहिंजे वेलण खां अॻु में ई अबू बकर ते वेठो हो पर हुनखे पुराणो फाटल चोलो पियल हो ऐं एतिरो त हो चोलो पुराणो हो जो उन चोले खे खजीअ जे फड़हनि सां सुक करे सीने ते वेढ़ियो वेठो पंहिंजे हिन चोले खे बटण हन न बाबा बीड़ा हन न पर उन बीड़नि जे जाइ ते बटण जे जाइ ते अब्दुल्लाह बिन उमर थो चवे त मां ॾिठो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो न पुराणे फाड़ल चोलड़े खे खजीअ जा फड़ा ऐं कंडा लॻा मुंहिंजा मिठड़ा भाउ हज़रत अब्दुल्लाह बिन उमर थो चए मां त ख़ामोश वेठो आहियां
थोड़ी देर गुजरी मदीने जे शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हजरत जिब्रील अमीन आयो। सलात बुलंद आवाज़। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार आलिया में हजरत जिब्रील अमीन हाजिर थियो। अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई छा माजरा है? मां ॾिसी रहियो आहियां अबू बकर सिद्दीक़ खे फाटल चोलो पियो आहे ऐं उन चोले खे वरी बटण वारी जाइ ते कंडा लॻा पिया हल, पढ़ा लॻा पिया हल, छा सबब आहे? आख़िर एतिरी ग़रीबी जो हिन जो कहिड़ो सबब थियो आहे? अल्लाह जे हबीब हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ऐ प्यारा जिब्रील, अबू बकर उहा ज़ात बाबरकात आहे जो हिन हिजरत खां अॻु में, फतह मके खां अॻु में, इस्लाम आण वारे इब्तिदाई दौर में पंहिंजो समूरो माल अल्लाह जे राह में ख़र्च करे मां मोहम्मद करीम जी माली मदद कई आहे। हाणे हिन मिस्कीन वटि का शइ कान रही आहे। इन ग़रीबी हाल जे करे इहो सादो कपिड़ो पाए आयो आहे ऐं इनखे बटणनि जे जाइ ते फड़ा खजीअ जा ऐं कंडा हणी अची वेठो आहे छो त ताक़त ग़रीब खे कान्हे का। हज़रत जिब्रील तो चए, या रसूल अल्लाह, अव्हां खे ख़बर आहे त मां छो आयो आहियां? पाण करीम फरमाइनि था, ॿुधाए छो आयो आहियां? चवे थो, मूंखे अल्लाह पाक मोकिलियो आहे त वञी मुंहिंजा अबू बकर सिद्दीक़ खे सलाम ॾे। मां अल्लाह जे तरफ़ खां सिद्दीक़ अकबर खे वञी सलाम ॾे। ऐं अल्लाह ताला मूंखे ईअं बि चयो आहे, जिब्रील थो चवे, अल्लाह ताला मूंखे ईअं बि फरमायो आहे त अबू बकर खे सलाम बि ॾे ऐं रसूलुल्लाह खे चओ त अबू बकर खे सलाम पहुचाए ऐं रसूलुल्लाह खे ईअं बि चओ त अबू बकर सिद्दीक़ खां पुछे त तूं इन फ़क़ीरी हालत, इन मिस्कीनी हालत मां अल्लाह खां राज़ी आहियां नाराज़ आहियां? मां जो तोखे फ़क़ीरी ॾिनी आहे, तोखे मिस्कीनी ॾिनी आहे, हाणे इन मिस्कीनी ग़रीबी फ़क़ीरी हालत ऐं अबू बकर तूं राज़ी आहियां या नाराज़? अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम जिब्रील जो पैगाम पहुचाए रब जा सलाम हज़रत सिद्दीक़ खे ॾियारा। उन खां पोइ सिद्दीक़ खे इहो पैगाम ॾिनई त रब साईं पुछे थो, तूं राज़ी आहे इन फ़क़ीरी हालत या नाराज़ आहे? तुंहिंजा प्यारा दोस्त जमल महबूब जे ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलाम खे अल्लाह जो न्यापो ॾिनो आहे। हदीस पाक में ईंदो आहे, अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी आया, रोई थो चवे, अन रातन अन रब्बी, अन रातन अन रब्बी, अन अल रब्बी। ओ मुंहिंजा मोहम्मद मिठा तूं शाहिद हो जा, मां पंहिंजे रब खां राज़ी आहियां, राज़ी आहियां, राज़ी आहियां। मुंहिंजा भाउ, इहो सॼो दारो मदार अथव नियतुनि ते। अमल त ॿियनि जा बि घणा थी सघनि था, थोरा थी सघनि था, पर अमल में इख़लास ऐं ख़ुलूस जेको हूंदो आहे उहो इंसान खे इन मक़ाम ते पहुचाईंदो आहे। रोज़े जी बि अहमियत इन जे करे आहे जो रोज़े में घणे खां घणे हिसाब सां ख़ुलूस अमल हूंदो आहे। कि मां अॻे जुमे ते तव्हांखे ॿुधायो हो, रोज़े जी हक़ीक़त जी ख़ुदा खे ख़बर आहे, ॿिए कंहिंखे ख़बर कान हूंदी आहे। ॿिए कम में रियाव ज़ाहिर थी सघे थो आहे, लेकिन रोज़े में रियाव न हूंदो आहे। अल्लाह खे ख़बर हूंदी आहे, बीबाने खे ख़बर हूंदी आहे त रोज़ा आहे या न। इन जे करे ख़ुदा ताला फरमायो हो, अल्लाह जो फरमान मुबारक आहे, रोज़ेदार जी जज़ा मां रब पाण आहियां, यानी जन खे जन्नतूं मिलंदियूं, इनाम मिलंदा, रोज़ेदार खे ख़ुदा जी ज़ात मिलंदी। छाजे करे त रोज़े में ॿियनि इबादतुनि खां ख़ुलूस वधीक आहे। ऐं अल्लाह ताला फरमायो त लअल्लकुम तत्तक़ून, तज़किये नफ्स जो बहितरीन इलाज। ये चइबो आहे फलाणे मर्ज़ जे लाइ फलाणी दवा तमामु बहितर दवा आहे, अखियुनि जे सूर जे लाइ फलाणो ड्रग सुठो आहे, मथे जे सूर जे लाइ फलाणी दवा भली आहे, बुखार जे लाइ फलाणी दवा कामयाब आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे, इंसान जे गुनाहनि खे ख़त्म करण जे लाइ, इंसान जे ख़्वाहिशुनि खे ख़त्म करण जे लाइ, इंसान जे क़ल्ब जे पाकाईअ जे लाइ बहितर खां बहितर इलाज रोज़ो। इन रोज़े सां इंसान जूं नफ़्सानी ख़्वाहिशूं ख़त्म थींदियूं आहिनि, नफ़्सानी इरादा तर्क करे अल्लाह जी रज़ा हासिल कंदो आहे। अवां कोन था ॾिसो, अवां जे घर में अन्न बि आहे, अवां जे घर में गोश्त बि पको पियो आहे, अवां जे घर में खीर बि आहे, अवां जे घर में हर बहितर खां बहितर खाधो पियो आहे,
बुख बि अथव, ज़रूरत बि आहे, ॾिसे बि को नथो, अकेला कमरे में वेठा हो, सॼी फिर्ज अव्हांजे घर वारी फ्रूट सां भरी पई आहे, थधे पाणी सां भरी पई आहे, पर अव्हांजो ज़मीर चवंदो आहे न खाइणो नाहे त अल्लाह जो मनो अमर थियल आहे। रब मनो फरमाई आहे एसी ताईं न खाईंदुसि जेसी ताईं सांझीअ जे टाइम ते मुअज़्ज़िन अल्लाहु अकबर जो आवाज़ नथो करे। कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे रोकियो आहे? केरु तुंहिंजे मथां नंढो खयो बीठो आहे? को बि कोन्हे। हिकिड़े पासे तुंहिंजो ज़मीर आहे ऐं ॿिए पासे अल्लाह जे ज़ात बाबरकार जो पाक अमर आहे। उन अमर जे तहत तूं पंहिंजे मथां पाक शयूं, सुठा सुठा ताम, लज़ीज़ खाधा पंहिंजे मथां एसी ताईं हराम करे छॾिया आहिनि जेसी ताईं कि सिज नथो लहे। अल्लाह पाक जो अमर आहे अतिम्मुस सियाम इलल लैल, रोज़े खे राति ताईं तव्हांखे पूरो करणो आहे। ओॾो राति थिए, सिज लहे, बांग अचे, अवां रोज़ो खोलियो। इन अल्लाह जे अमर जे करे तूं ख़ामोश आहे। रब ताला फरमाए थो इन खां वधीक ॿियूं कहिड़ियूं ख़्वाहिशूं आहिनि जो हर ख़्वाहिश बानो तर्क करे मां अल्लाह खे राज़ी कंदो आहे। दूध पढ़तनि बारे में ॿी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजो, ई ॻाल्हि ही आहे त अल्लाह से फरमायो लअल्लकुम तत्तकून, रोज़े रखण सां तव्हांखे तक़वा मिलंदी। इहो छो? इन जे लाइ फ़लसफ़ो इहो आहे, इस्लाम असांखे इहा ॻाल्हि सेखारी आहे त इंसान जे अंदरि जेके बि ख़राबियूं जिस्मानी हुजनि चाहे रूहानी, उहे सभु पेट जे करे पैदा थींदियूं आहिनि। इंसान में शहवत जो ग़लबो घणे खाइण जे करे थींदो आहे। शरारतूं फितना इंसान जे पेट भरण खां पोइ ईंदा आहिनि। बुखे माण्हू वीचारे खे कहिड़ी ख़ुशी थींदी? वो बुख जे ई मर्द में मुब्तला आहे, वो त गणती में आहे त काथो बचनि जो गुज़र सफ़र कयां। वो ड्राओ हूंदो आहे जेको ट्राॼियूं कंदो आहे, ऐं जेको बुखारो हूंदो आहे उन मिस्कीन खे गणती हूंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंसान जे हिदायत जे लाइ, इंसान जे सुधारे जे लाइ, इंसान जे तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ हिकिड़ो नुस्ख़ो तजवीज़ फरमायो त माना तोखे खाइण पीअण ऐं पेट ख़राब थो करे। इन पेट मां जिस्मानी बीमारियूं बि थींदियूं आहिनि, रूहानी बीमारियूं बि मर्ज़ पैदा थींदा आहिनि। शहवत जो ग़लबो, ख़्वाहिशात जो ग़लबो थींदो आहे। तंहिंजे करे मां अल्लाह साल में 12 महीने हिकिड़ो महीनो तुंहिंजे लाइ तोखे बुखियो उञो रखां थो त तो वारो नफ्स कंट्रोल में अचे। इहे तुंहिंजूं ज़ाहिरी जिस्मानी बीमारियूं ऐं रूहानी बीमारियूं इन बुख काटण जे करे ख़तम थी वेंदियूं। अल्लाह ताला तुंहिंजे नफ्स खे पाक साफ़ बनाए छॾे। अॼुकल्ह जो जदीद दौर आहे, मुस्लमान त वीचारा मुस्लमान आहिनि, पर अंग्रेज़ जेके असांजे इस्लाम दीन मज़हब जा दुश्मन आहिनि, उन्हनि बि इहा ॻाल्हि क़बूल कई आहे त मुस्लमाननि जे नबी मुस्लमाननि खे जेको 12 महीने रोज़े रखण जो सबक़ ॾिनो आहे, इहो सिहत जे लाइ तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं इस्लाम ऐं मज़हब इंसान खे रोज़े रखण जो हुकुम न करे हा, हिन में इंसान जो रूहानी इलाज भी आहे, त जो इंसान में जिस्मानी इलाज भी आहे। इंसान जे रूहानियत में भी तरक्की थींदी आहे त इंसान जे जिस्मानी वारे मामलात में मादो सही रहंदो आहे। इंसान जी सिहत ते सुठो असर पवंदो आहे। घटि खाइण जे करे इंसान खे फ़ाइदा पवंदा आहिनि। मदीने शरीफ़ जो मशहूर वाक़ियो आहे, हिकिड़ो डॉक्टर, हिकिड़ो हकीम हुज़ूर जे ख़िदमत में हिकिड़े बादशाह मोकिलियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे तव्हां जे ख़िदमत में मां मोकिलिया थो, इन खे तव्हां मदीने में रखो। इन जे इस्पताल जो ख़र्चो, पघारूं, दवाऊं सब मां भरींदुसि, पर अव्हां जे सहाबनि जो मुफ्त में ही इलाज। हदीस मशहूर हदीस आहे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वारो जे हबीब उनखे रहायो। 12 महीना गुज़री विया, पर 12 महीननि ताईं उन डॉक्टर साहब वटि को हिकिड़ो मरीज़ बि कोन वियो।
साल ताईं दवा वठण जे लाइ टिकी पोटे वठण जे लाइ हिकिड़ो माण्हू डॉक्टर साहब हुजूर जे दरबार में आयो, या रसूल अल्लाह 12 महीना गुज़री आहिनि, अस्पताल सुबुह जो खोले वेहां थो, शाम जो वरी बंदि कयां थो, अकेलो अकेलो वेठो आहे, बीमार अचे ई कोन थो। हाणे मूंखे मोकल ॾियो, भला जो 12 महीना न आया पोइ कॾहिं ईंदा, हाणे मां वञा भला पंहिंजे वतन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां तोखे इजाज़त कोन थो ॾियां, वेठो भली हुज, पर ॻाल्हि ही आहे नाराज़ को बि कोन्हे। असल में मुंहिंजा सहाबी बीमार कोन थियनि था, तोॾे तॾहिं नथा अचनि, ऐं बीमार छो नथा थियनि उन जो सबब मां तोखे ॿुधायां। अब माण्हू बीमार थिए त हकीम ॾे वञे न सही, जे बीमारी न आहे त हकीम ॾे छो वञे। पाण फरमायो मुंहिंजा सहाबी बीमार थियनि ई कोन था, उन जो सबब आहे। या रसूल अल्लाह कहिड़ो सबब आहे? पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, तो जना सहाबनि खे जेसी ताईं बुख न लॻंदी आहे एसी ताईं मानी न खाईंदा आहिनि, ऐं खाईंदे खाईंदे अञा बुख बाक़ी हूंदी आहे त ताम मां हथ कढी वेंदा आहिनि। हकीम चयोसीं सिहत जो दारो मदार ई इन ॻाल्हि जे असुल बुनियादी सिहत जी ॻाल्हि इहा ई आहे त इंसान खे मर्ज़ जेके बि थींदा आहिनि से पेट मां थींदा आहिनि। मादो ख़राब थींदो आहे, आंड्रो ख़राब थींदो आहे, को ब्लड प्रेशर लो थींदो आहे, कंहिंजो वधी वेंदो आहे, कंहिंखे दिलि जो दौरो थी पवंदो आहे, कंहिंजे दिमाग़ में चकर छो न अचनि। सुबुह खां जो शुरू था थियो खाइण ते त वेंदे सुम्हण ताईं इहो ढगनि वारो वाक़ हले। लस्सी बोते, चांहि बोते, कणक बोते, जूअर जी मानी बोते, बाजरी भी उते, वरी मकईअ जा संग भी उते, गन्ना बोते, सूफ बोते, केला बोते, वरी अदा शहर में पहुतो त सॼे ॾींहुं धूड़ धकाव वारा पकोड़ा मिटीअ वारा उहे बि हिते। वो हमरा जा कन बि प्यार वॼंदा, नक बि वहंदो, तुंहिंजा पेट बि ख़राब। सुबुह जो ख़ैर जो झंग जे ख़्याल सां वियो त नऊज़ बिल्लाह जहिड़ी कटी सीड़जी वियो समराज, आज़ार में अची वियो। छो? इहो सभु पेट जो मर्ज़ आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालू पंहिंजे हबीब जे उम्मत जे लाइ ऐं पंहिंजे बाननि जे लाइ इलाज तजवीज़ फरमायो त तव्हांजो रूहानी ऐं जिस्मानी इलाज इन ॻाल्हि में आहे। अवां पंहिंजे लाइ बुख काटो, रोज़ा रखो, घणो न खाओ, थोरो खाओ, जेसीं ताईं बुख न लॻेव तेसीं ताईं न खाओ। खाईंदे खाईंदे अञा बुख आहे, ॿ टे गिरह जी ज़रूरत आहे, हथ कढी वञो। अल्लाह जो हबीब फरमाए थो, मां तव्हांखे गारंटी सां तो चवां मुंहिंजा उम्मती बीमार थींदा ई। रोज़े में इहो बि हिकिड़ो फ़ाइदो आहे रूहानी ऐं जिस्मानी। मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿिया बि घणा ई फ़ाइदा आहिनि, मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, पर न अॼोके जुमे ते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु करणी आहे जेका अॼोके ॾिहाड़े सां ताल्लुक़ रखे थी, उहा ॿुधाइणी ज़रूरी हुई। इन जे करे रोज़े जा कुझु फ़ज़ाइल ॿुधाए, उहा बि रोज़े सां रमज़ान सां अॼोकी तारीख़ सां वाबस्ता आहे ऐं ख़ासि करे असां सां वाबस्ता आहे। तंहिंजे करे उहा बि ॿुधो त जीअं तव्हांजो असांजो ईमान ताज़ो थिए। सलात मुंहिंजे मिठड़े महबूब मोहम्मद करीम जो वरी ॿीहर सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पाण मुस्लमान आहियूं, छायूं अबा सभई चओ, ॾाढे चओ, ज़ोर सां चओ, मुसलमान। पहिरीं पहिरीं पाण आहियूं मुसलमान, ठीक सही। उन खां पोइ इलाइक़े जे लिहाज़ सां पाण सिंध जा आहियूं, ठीक आहे न, मुसलमान सिंध जा। उन खां पोइ को बरोचा, को समाता, को सैयदा, को अमीरा, को गरीबा, ये सब ॻाल्हियूं पोइ, पर पहिरीं पहिरीं पाण आहियूं मुसलमान। अवांखे इहा ख़बर आहे त उहो पंहिंजो मुसलमानी वारो सिलसिलो ख़ासि करे सिंध में कॾहिं शुरू थियो। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, सालनि खां पोइ, सदनि खां पोइ रमज़ान शरीफ़ जी 10 तारीख़ ऐं जुमे जो ॾिहाड़ो गॾिया ऐं इहो उहो ॾिहाड़ो ख़ुशकिस्मत ॾिहाड़ो आहे जो अल्लाह जे फज़लो करम सां सिंध जे मथां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इस्लाम जे सिज खे उभारियो। अॼोकी तारीख़ अवां खे तारीख़ी तरह मां समझाया ॿुधायां, रमज़ान शरीफ़ जी
10 तारीख़ हुई ऐं ख़ुदा जो फज़ल वरी ॾिहाड़ो बि जुमे जो अॼु ख़ुदा जो शान आहे त रमज़ान जी तारीख़ बि 10 आहे ऐं ॾिहाड़ो बि वरी जुमे जो आहे अॼोके ॾिहाड़े ते अॼोकी तारीख़ ते हिन भलारे महीने में अल्लाह जे फज़ल सां असां वटि इस्लाम जी दौलत आई ऐं असां मुस्लमान थियासूं कलमो भरियोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मथे ख़बर न आहे इन खां में अलाए करावड़ा हासूं अलाए राजपूत हासूं अलाए ईसाई हासूं अलाए यहूदी हासूं अलाए नसारा हासूं अलाए मुशरिक हासूं अलाए बुत परस्त हासूं इन खां मथे जी ख़बर कान्हे का त छा असांजा वॾा कहिड़े सिलसिले नसब सां हा अलाए मजूसी हा अलाए सितारनि जी पूजा कंदा हा पर मुंहिंजा अदा ख़ुदा जे फज़लो करम सां रब करीम जल जलालु अमन वालू असांजे मथां करम कयो जो रमज़ान शरीफ़ जे 10 तारीख़ इन रुगो सिंध में न बल्कि पूरे बर्रे सगीर में तो हिंदुस्तान ताईं सब खां पहिरियां जो इस्लाम दाख़िल थियो सो सिंध खां आयो ऐं सिंध खे चयो वेंदो आहे बाबुल इस्लाम छा चइबो आहे बाबुल इस्लाम ये चइबो आहे बाबुल मस्जिद बाबुल मदरसा ये मदरसे जो दर्रा है मस्जिद जो दर्रा बर्रे सगीर जे लाइ सिंध बाबुल इस्लाम आहे जो हिन सिंध मझां इस्लाम आयो हिते सिंध में इस्लाम पहिरीं पहुतो पोइ हितां बर्रे सगीर में ॿियनि इलाइक़नि में पंजाब ॾे सरहद ॾे हिंदुस्तान ॾे कच्छ ॾे काछावाड़ ॾे जैसलमेर ॾे ॿियनि मुल्कनि ॾे पखिड़िजी वियो सभ खां पहिरियां हिते असां वटि इस्लाम आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो नाराज़ न थिजो मां जेकॾहिं के 2 टे ॻाल्हियूं कयां ऐं अव्हां जे कंहिं नज़रिए अव्हां जे ख़्याल अव्हां जे कंहिं पुराणे तसवुर जे मुआफ़िक़ न हुजनि त नाराज़ न थिजो पंहिंजे ॻाल्हि जी इस्लाह असांजा मुस्लमान चवंदा आहिनि त सिंध जो पहिरियों शहीद राजा ॾाहर माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह मुंहिंजा था तव्हांखे ख़बर आहे त शहीद छाखे चइबो अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो अला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून जेके अल्लाह जी राह में सर कटाइनि था फी सबीलिल्लाह लफ़्ज़ कहिड़ो आहे ॾाढे चओ ॾाढे फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में सिर कटाइल था अल्लाह ताला फरमाए थो मां उनखे शहीद थो सॼा उन्हनि जो दर मक़ाम एतिरो आहे जो मां तव्हांखे मनो थो कयां ला तक़ूलू उन्हनि जे लाइ न चइजो त के मरी विया बल अहया बल्कि उहे जेरा वलाकिन ला तशउरून तव्हांखे ख़बर न आहे ॿी आयत में अल्लाह ताला फरमाया वला तहसबन्न अल्लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इन्द रब्बिहिम युरज़क़ून फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में लड़ण वारो शहीद आहे ऐं शहीद जेरो आहे रब तो चए अहिड़ो त जेरो आहे जो क़ब्र जे अंदर बि मां अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाईंदो आहे शहादत पाक मनसब ऐं अहिड़ो मनसब आहे जो मदीने वारे साईं जे दर्जे खां वधीक कंहिंजो दर्जो आहे ॾाढे चओ हुज़ूर जे मर्तबे खां मथे कंहिंजो मर्तबो पर बुखारी पढ़ नबी करीम जे हदीसनि जो किताब आहे पाण चवंदा हा त मां मुहम्मद खे तमन्ना थींदी आहे त शहीद थिया वरी जेरो थिया वरी 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 शहीद शहादत एॾो मक़ाम मर्तबो या फी सबीलिल्लाह खुदा जे रज़ा ख़ातिर सिर ॾिबो आहे शहीद जो एॾो मक़ाम आहे जो रसूलुल्लाह तमन्ना पियो करे शहीद खे खुदा रिज़्क़ रोज़ी पहुचाईंदो आहे ऐं असां जा वरी मुस्लमान सॾाइण वारा चवनि त राजा ॾाहर जेको हो उहो सिंध जो पहिरो शहीद हो इहो इस्लाम ते ठठो लनाए ते विछाए मां राजा ॾाहर जी गिला कोन थो कयां अव्हां जे आॾो पंहिंजो जो वक़्तु विञायां उहो छा हो उहो सॼे जहान खे ख़बर आहे त छा हो उनजो किरदार कहिड़ो हो उनजे लाइ तारीख़ूं भरियूं पयूं आहिनि सभु कंहिंखे ख़बर आहे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे का पर एतिरो त तव्हां मञो था त मुस्लमान हो या काफ़र हो ॿ टे था चओ जन खे पक कान्हे
काफ़र हो अबा सभई जो छा हो वो काफ़र शहीद थींदो आहे पोइ त 65 में जेका लड़ाई लगी ही एॾो मुस्लमान हा ओॾो राम राम करण वारा हा असांजा बि मुस्लमान शहीद थिया पोइ चइबो त हो बि शहीद थिया न शहादत मिलंदी आहे कलमे के ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ जेको काफ़र आहे उहो शहीद नथो थी सघे उनजो किरदार कहिड़ो बि हो उनजे ॿुधाइण जी ज़रूरत नाहे पर इहा ॻाल्हि मुसलम आहे त काफ़र कंहिं बि हालत में मुंहिंजा प्यारा दोस्त शहादत नथो माणे सघे शहादत जेको ॾाज आहे सो मुंहिंजे मोहम्मद करीम जे उम्मत जो ॾाज मिटाई सा चवंदा सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार हड़ो भाला वेड़ो भाकुरे आदि ढाल मढार मथो तेज तरार मारत मोचारो थे आशिक ज़हर किया का वेहुड सो विस कन घड़ो करे ऐं कातिल जा हू हमेशा हेरा का लगन लव लतीफ चवे फना कया फेरा का तो तोड़ी चिकन चाक तब आह नसलन आमसी हिकड़ी गाल तोखे ॿुधायां मदीने जो शहर आहे मुस्तफा पंहिंजे सहाबन खे मोकिलियो आहे फलाणा तूं हेॾे तबलीग ते वञ फलाणा तूं हेॾे वञ ॿ नौजवान भाइर ईसाइल जे मुल्क में वञनि था तबलीगी सिलसिले में अल्लाह पाक जो पैगाम पहुंचाइण ईसाई बादशाह ॿिन्ही खे गिरफ़्तार करायो आहे गिरफ़्तार कराइण खां बाद में हिकिड़े खे कड़ाहे में विझी तेल में विझी जलाए छॾियो आहे ऐं ॿिए हुनजे भाउ खे चयो वियो आहे ओ अदा हे तुंहिंजो भाउ थी हाणे ॾिस तुंहिंजे भाउ जी इहा हालत थी आहे तूं बि मोहम्मद करीम जे दीन खे छॾे असांजो ईसाई मज़हब क़बूल कर न त तोसां बि इहो हाल थींदो माण्हू माण्हू खे सड़ंदो तेल में ॾिसे केर थो दिलि झले पर जन खे न रसूलुल्लाह जो इश्क लॻो तन खे परवाह जन मोहब्बत जी सुर्खी पीती उनखे परवाह उन खिली बादशाह खे चयो त का वॾी ॻाल्हि न आहे मूंखे यकीन आहे ज़ाहिर में मुंहिंजो भाउ सड़ी पकोड़ो कोकलो थी वियो आहे तेल में ॻरी वियो आहे पर अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आहे जन्नत में सैर करे रहियो मूंखे बि मार देर न कर दुनिया मां छुटा त रसूलुल्लाह जे झोली में वञी बादशाह हैरत में अची वियो वज़ीर वेठो हो हिन खे मार न मुड़ंदो कोन हिन खे खारणो आहे त माथो खारे बादशाह चयो कीअं खारींदे जो मूंखे ॾे त वठी वञा नौजवान हसीन ॾाढी अलाहर रहे थी पई खूह जवानी वज़ीर दिल में सोचो त मुंहिंजे घर में थी वियो आहे जेका कुआरी आहे नौजवान हसीन इनखे मारे छा कंदासीं मां पंहिंजे धीउ जे हवाले कयांसि त मुंहिंजी धीउ हुनजो ईमान खसे छॾे बस ईमान वियो मुस्लमान जो ज़िना की त पोइ छा बचे बादशाह खे हक़ीक़त ॿुधाई बादशाह हुनजे हवाले कयो हिनखे वठी वियो धीउ खे चयो मुंहिंजी न्याणी वज़ीर थो चए मुंहिंजी धीउ तोखे इजाज़त आहे ए मुहम्मदी परवानो वठी तुंहिंजे हवाले थो कयां हिनखे जेका वणई सां सज़ा ॾे जेको वणई सो हिनखे राज़ी कर कहिड़े तरीक़े सां वणई पर हिन जो ईमान खसे हिनखे ज़िना कराए तोखे मुंहिंजी मोहलत आहे त जे मुस्लमान ज़िना कंदो त ईमान खां निकिरी वेंदो मुहम्मद करीम जे हिन परवाने जो ईमान खसणो आहे मां तोखे फुल इख्तियार ॾिनो आहे छोकिरी थी चए बाबा का वॾी ॻाल्हि कान्हे का इहो त मुंहिंजे खॿे हथ जो खेल औरत जो मकर ऐं चकर रात थी ॿिन्हीअ खे कमरे में बंदि कयो वियो आहे उहो नौजवान सहाबी भी कमरे में आहे उहा नौजवान वज़ीर जी धीउ बि अंदर आहे दरवाज़ा बंदि थी वञनि था हे मुस्लमान सम्झी वियो त मुंहिंजो त ईमान वञे थो माईअ ॾे निहारी कोन यकदम मुसल्लो विछाए अल्लाह जी निमाज़ में शुरू थी वियो आहे माईअ दिल में सोचो त अॼु शायदि हिन जे निमाज़ जी राति आहे कॾहिं अॼु पढ़े पोइ वरी सुभाणे सारी राति माई भर में वेहंदी वई हिन जो नफ़िल मथे नफ़िल आहे त फजर थी वई माईअ खे बि निंड अची वरायो आहे हिन अखि खणी बि माईअ ॾे कोन निहारियो आहे सुबुह जो पीउ पुछे थो माई चए थी बाबा अॼु न मूंखे निहारियो ई कोन शायदि हिन जेका इबादत जी राति ही मूंखे बि ओजा ॾींहं जो निंड कयां छॾ त मां सुभाणे हिन खे थी गुमराह कयां
वरी ॿी रात थी आहे इन शख़्स खे वरी मस्जिद उन कमरे में वाड़ियो वियो आहे औरत हिन जे हवाले कई वई आहे जंहिंमहिल ॿी रात थी आहे इन सगोरे वरी छा कयो आहे जो अल्लाह जे क़ुरान जो हाफ़िज़ आहे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत शुरू कई त अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। हुजे अल्लाह जो क़ुरान वरी पढ़े मुहम्मद जो शागिर्द चओ सुभान अल्लाह ओ मुजादा औरत हुन जो सीपारो ॿुधो ॿ सीपारा ॿुधा टे सीपारा ॿुधा आख़िर क़ुरान वञी कमु कयो आहे जंहिंमहिल अधु क़ुरान पूरो थियो आहे त औरत वेचारी खे रोअण शुरू थी वियो आहे अखियुनि मां नार वहण शुरू थी आहे हुनजी दिलि नरम थी पई आहे जंहिंमहिल हुन क़ुरान पढ़ी पूरो कयो आहे तंहिंमहिल चए थी अल्लाह जा बाना मां तोखे गुमराह करे कान सघी आहियां हाणे तो मूंखे शिकार बणायो आहे जंहिं मुहम्मद करीम ते इहो क़ुरान नथो आहे उन मुहम्मद मिठे ते मूंखे कलमो भराए मुसलमान कर। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार दोस्तों अजीजो मुसलमान भावरो मुसलमान ॾिठो त वेली हाओ इन जो इरादो तब्दील थी वियो आहे इन खे चई त बस को देर न कर भर कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन सहाबी चवण ॻाल्हि ॿुध अॻे हुस हिकु हाणे थिया तूं ॿ अॻे हिकु मरां हाणे तूं बि मरंदीअ चे मरा त मरा पर मां हिकिड़ी अटकल कई आहे तूं बि सलामती सां मुस्तफ़ा वटि पहुचंदे मां बि सलामती सां मुस्तफ़ा वटि पहुचंदुसि छा थी करे के बाबे खे तूं खे मां पाण ई सम्झायां पीउ आयो आहे ख़बर ॻाल्हि लिकाए चई वापसि इझो हाणे आयो भाउ जी ग़लती हसे भाउ हुन जे साम्हूं मरी वियो अॼु मूंसां थोरो घणो ॻाल्हायो अथई हाणे हिन जे दिलि जे गुबार खे दूर करण जे लाइ ॿ घोड़ा खपनि हिकिड़ो मूंखे ॾे घोड़ो ॿियो हिन खे ॼाण त सुभाणे हिन खे ॿाहिरो सैर कराए घुमाए फेराए वठी अचां त दिलि तो पार लहेसि थोरो चक्कर हणे हवा बदिलाए वज़ीर चयो वाह वाह मूंखे इनाम मिलंदा बादशाह चवंदो वाह जो तुम्हारी छोरीअ कमु कयो आहे मुंहिंजा दा सुबुह जो ॿ घोड़ा तयार थी विया हिकिड़े ते उहो मुस्लमान सुवार आहे ॿिए ते उहा औरत सुवार थी आहे ॿाहिरि निकिता की असांजे पोयां को बि न अचे वज़ीर खे पंहिंजे धीउ ते भरवसो आहे ॿाहिरि निकिरी चए ओ मुस्लमान हाणे अॻु में तुंहिंजो घोड़ो पुठियां मुंहिंजो घोड़ो रुख कर मदीने पाक जो हलो त मदीने पाक हलऊं हेल हलण जी तयारी कर हलो त मदीने पाक हलऊं हेल हलण जी तयारी कर हेल हलण जी तयारी कर हेल हलण जी तयारी कर हल त मदीने पाक हलऊं हेल हलण जी तयारी कर उन माई जस देर न कर मदीने रुख कर घोड़े जो तो मुस्तफा जो दीदार हली गयो बिनी वठी घोड़ा डोड़ाया हलंदा वञनि हलंदा वञनि पहाड़नि जा बयाबाननि जा सफ़र कंदा कंदा वञनि मुंहिंजा प्यारा दोस्तो विच ते जमल पहुता वञा मदीनो दूर आहे पुठियां घोड़े जो आवाज़ ॿुधण में आयो सहाबी सगोरो माईअ खे थो चवे शायदि पुठियां शक पइजी वियो अथनि पंहिंजे पुठियां फौज थी अचे घोड़नि जे टापनि जो आवाज़ आहे ॿियूं त ॾिसूं केर हन केतिरा हन मुक़ाबिलो त कयूं मुंहिंजा दा ॿई पंहिंजो घोड़ा झरे बीह रहिया आहिनि अञा जो खणी पोइ ते निहारनि त हैरत में अची विया वो जो भाउ हुन जो मरी वियो हो तेल में सड़ी खत्म थी चुको हो वो घोड़े ते सवार डोड़ंदे भाउ वटि ते तो अस्सलाम वालेकुम ओ मुजाता मां मरी कोन वियो आहियां ॾिस मां तुंहिंजी आॾो ज़िंदा आहियां होॾे मां तेल में सड़ी वियो पर अल्लाह मूंखे जन्नत में ज़िंदगी शहादत वारी नसीब कई आहे अॼु मां तोखे ॿुधाइण ऐं मुबारक ॾियण आयो आहे त पंहिंजो त ईमान बचायो थी पर औरत जो बि ईमान बचायो थी हाणे मुंहिंजी ग़लती न कजां मां जहिड़ो आहियां या रसूल अल्लाह या अली ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो इहे चवण खां बाद में वो सहाबी भाउ जे आॾो ग़ाइब थी वियो आहे हे ॿई ॼणा मदीने पाक में पहुचनि था रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात खे सभु ख़बर आहे हुज़ूर ग़ैबदान नबी आहे परे खां महबूब हिन खे ॾिसी पाण फरमाइनि था पंहिंजो त ईमान बचाए आयो आहियां पर औरत खे बि ईमान सां वठी आयो आहियां
या रसूल अल्लाह ये अमानत तव्हांजे हवाले आ मां हिन खे मुस्लमान कयो आहे मुंहिंजी हिन में का लालच कान्हे मदीने जो शहंशाह फरमाए थो मुस्लमान बि तो कई आहे हिन जो निकाह बि मां मुहम्मद तोसां थो पढ़ायां खुदा जे हबीब हुन जी हुन सां शादी कराई आहे मूंखे ॿुधाए त शहादत का मामूली अदा ॻाल्हाईंदो आहे न शहीद थियण को मामूली मसइलो बस ये तुझे में जेको थंभे ता करे सो शहीद जेको खुदकुशी करे सो शहीद पिए वोणन वारी दवा सो शहीद आओ न सही मेहनम जे चोरी कंदे काथे मार जियो सो शहीद तो ज्यादा काथे पराई पराओ हक वनी भगई तब सोटो मथे में इहो भी शहीद शहादत का मामूली गाल काने का शहादत उन के चइबो आहे जो सिर जी कुर्बानी अल्लाह जे दीन जे सर बुलंदी जे लाइ उन दौर में पहरी सदी तकरीबन 92 हिजरी जो दौर गालिबन उन दौर में असांजे हिन बर्रे सगीर में हजरत मोहम्मद बिन कासिम सभई जो रहमतुल्लाह हुते आयो हो माण्हू वरी शहीद हुन खे चवनि राजा ॾाह रखे ऐं मोहम्मद बिन कासिम खे लुटेरो ओ मजादा छा तो अटो लुटियई सिंधु खणी वियो सिंधु हिते ई पई आहे ओखां खणी कुझु कोन वियो तोखे क़ुरान ॾइयो मस्जिद ॾइयो इस्लाम ॾइयो नबीअ जो कलमो ॾइयो ख़बर नाहे राम राम कयूं हा वाह गुरु कयूं हा हरि राम सतराम कयूं हा बुतनि जी पूॼा कयूं हा पर मुंहिंजा प्यारा दोस्त मर्द मुजाहिद खे अल्लाह जूं लख रहमतूं हुजनि जे असांखे कलमे जी दौलत आणे ॾिनी ऐं असांखे कलमो पढ़ाई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हीं मोहम्मद बिन कासिम जो थोरो आ जो मुंहिंजा प्यारा दोस्त कलंदर असां वटि आयो भिटाई असां वटि आयो हज़रत रोज़े घणी असां वटि आयो सचल सरमस्त असां वटि आयो मखदूम सरवर नूह असां वटि आयो हज़रत सुल्तान औलिया असां वटि आयो इहो हज़रत मोहम्मद बिन कासिम जो एहसान आहे जो असांखे अल्लाह पाक जे दीन इस्लाम जी दौलत आणे ॾिनई उन इस्लाम जा अलम बरदार असां वटि आया जो चइबो आहे त सिंध वलियनि जी ज़मीन आहे अब छा चवंदो सिंधु अलाह वारनि जी ज़मीन आहे भिड़ाईअ जी सरवर नूह जी रोज़े धणीअ जी सचल साईं रहमतुल्लाह अलैहि जी आहे सिंधु इन्हनि ख़ुदा जे कामिलनि अकमल वलियनि जी आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त जेकॾहिं इस्लाम न अचे हा त इहे नेमतूं असां वटि अचनि हा ॾाढे त ॻाल्हि आहे असां वटि वरी चए रूपलो कोली बि साईं शहीद आहे ख़ुदा शलको मुस्लमान खे हिदायत करे चओ आमीन छो बुझादा डाको लथो अथव इन्हनि मज़ा कुझु कोन वरंदो मरण जे टाइम ते इंशाअल्लाह ताला क़ब्र क़यामत में कलमो कमो अब माण्हू मरंदो आहे त जनाज़े जे लाइ मौलवी ॻोल्हींदा हो या पोइ भील ॻोल्हींदा ॾाढे ॻाल्हायो ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ तड़जण जे लाइ मुल्ला ॻोल्हियो तुंहिंजा प्यारा दोस्त नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद जो पासो वठो दीन इस्लाम जे लाइ जेकॾहिं शादी कयो निकाह वग़ैरह कयो त बि कंहिं मौलवीअ जो पासो वठो इस्लाम खे हथु बि नथा कढो वरी ॿिए पासे होॾो गैर मुस्लिमनि खे बि शहीद पिया चओ अवां जी ॿिए पासे जी चापड़ूसी कहिड़ी आहे मां त दुआ कंदुसि त ख़ुदा ताला तव्हांखे असांखे हर मुस्लमान खे पको मुस्लमान बणाए अल्लाह ताला फरमाईंदो उदखुलू फिस्सिल्म काफ़ह जेकॾहिं तव्हां मुस्लमान आहियो त इस्लाम में सॼा सारा दाख़िल थियो इहे न जो अधु हिंदुनि सां अधु मुस्लमान सां न अल्लाह ताला फरमातो उदखुलू फिस्सिल्म काफ़ह इस्लाम में दाख़िल थियो त मुकम्मल तरह थियो असांखे मुंहिंजा न को राजा ॾाहर ते फ़ख़ुर आहे न को रूपले ते फ़ख़ुर आहे असांखे कंहिं क़ौमी माण्हूअ ते फ़ख़ुर न आहे असांखे पहिरीं पहिरीं फ़ख़ुर आहे त मोहम्मद अमीर ते आहे सिद्दीक़ अकबर ते आहे फारूक आज़म ते आहे उस्मान गनी ते आहे हैदर करार ते आहे हज़रत हसन हुसैन ते आहे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी ते आहे हज़रत रोज़े धणीअ ते आहे मखदूम सरवर नूह ते आहे ख्वाजा सुल्तान औलिया ते आहे हिटाई साहब ते आहे फ़ख़ुर असांखे आहे त कलंदर शहबाज ते आहे असांजा जेकॾहिं सूरमा हुआ त इहे हुआ जे असांजा पेशवा हुआ त उहे हुआ ऐं असांखे उमेद आहे त इहे क़यामत जे ॾिहाड़े असांजा अॻुवान हूंदा असां हिननि जे कढ हूंदा असांखे उन जाइ ते वठी वेंदा जंहिं जाइ ते मोहम्मद करीम जे हथ में हमद जो झंडो
क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद करीम जे हथ मुबारक में हम जो झंडो हूंदो आदम ममंदूनहु तहतल वाई आदम खां वठी ईसा ताईं सभु नबी मां मुहम्मद जे हमद जे झंडे जे हूंदासीं हेठां इंशाअल्लाह ताला इस्लाम वारी नेमत जे सदके इस्लाम खे सचे मञण वारा सिंध जा मुस्लमान रसूलुल्लाह जे झंडे जे हेठां हूंदा रुगो सिंध न बल्कि पूरे आलम इस्लाम जा मुसलमान जेके हूंदा से रसूलुल्लाह जे हमद जे झंडे जे टाइम पूरो थी वियो आहे ॻाल्हियूं त अञा घणियूं आहिनि पर मूंखे हिन जुमे ते ख़ासि ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ करणी अल्लाह सही खां दुआ आहे त ख़ुदा ताला मुंहिंजो चयो क़बूल फरमाए अव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए तव्हां असांखे ख़ुदा ताला नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह वरी हयाती बाक़ी ॿिया मज़मून वरी ईंदड़ जुमनि ते पेश कया वेंदा वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जन सुन्नत न पढ़िया सुन्नत पढ़ो अस्सलामु अलैकुम।